अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वज़ुर्रिय्यतिहि वअहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जे लारैब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह वाक़िअत खे अॼु पढ़ंदासीं। इन सूरत सगोरी जे अंदरि अल्लाह तबारक व तआला असां ऐं अव्हां जे लाइ दुनियावी ज़िंदगी ऐं उखरवी ज़िंदगी, दुनिया ऐं आख़िरत जे हवाले सां तमामु घणा मिसाल ऐं हिदायतूं बयानु फ़रमायूं आहिनि। मुक़रर वक़्त जे अंदरि अल्लाह ताला जेतिरो चाहियो उहे आयतूं उन्हनि जो तर्जुमो तफ़सीर अव्हां जे साम्हूं अर्ज़ रखबो। रब्बे काइनात खां दुआ है त शाल मालिक मिठो मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। सभई गॾिजी मुंहिंजे आका ते हिकु भेरो बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़ो त क़ुरान पाक खे पढ़ूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस सूरह वाक़िअत जे अंदरि इरशाद फ़रमायो, इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबह। जॾहिं थियण वारी थी पवंदी, यानी जॾहिं क़यामत वाक़िअ थींदी ऐं उन्हीअ जे वाक़िअ थियण में को बि कूड़ कोन्हे, उहा अची रहंदी ऐं जॾहिं उहा ईंदी त उनखे को बि कूड़ो सम्झण ऐं चवण वारो न हूंदो। हीउ उन्हनि माण्हुनि जो जवाबु आहे जेके चवनि था त छा क़यामत कंहिं ॾिठी आहे। रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, अव्हां नथा ॼाणो जेको मां अल्लाह थो ॼाणा।
अवां जे क़यामत जो इनकार करे रहा आहियो मां रब्बुल आलमीन जाना थो त उहा अचणी आहे ज़रूर ईंदी ऐं जॾहिं ईंदी तव्हांखे केर बि झलण वारो मन करण वारो ऐं उनखे को बि कूड़ो सम्झण वारो न हूंदो ख़ाफ़िदतुर राफ़िअतुन इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जा ऐं उहा किन माण्हुनि खे हेठि करण वारी यानी हेठां ऐं ज़लील करण वारी ऐं किन खे मथे यानी बुलंद करण वारी हूंदी यानी के शर्मिंदा हूंदा पंहिंजे निदामत ऐं शर्मसारी जे करे किन खे रब्बुल आलमीन इनाम एज़ाज़ ऐं इकराम अता फरमाईंदो रब्बुल आलमीन उन्हनि खे एॾो अज़ीम मक़ाम फरमाईंदो जो उहे पंहिंजी उन शान ऐं मक़ाम जे लिहाज़ खां कंध मथे करे पिया हलंदा ऐं रब्बुल आलमीन उन्हनि खे इनाम ऐं इकराम अता फरमाईंदो अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त क़यामत अचण जूं कुझु अलामतूं इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जा जॾहिं ज़मीन सख़्त धोॾबी व बुस्सतिल जिबालु बस्सा ऐं जबल भोरिया वेंदा ऐं ज़रा ज़रा कबा त ईअं लॻंदो ॼणु उहे उॾारियल दज़ आहिनि फ़कानत हबा मुंबसा अवां महसूस न कंदो त ही जबल पहाड़ पत्थर आहिनि पर अल्लाह ताला फरमाए थो त इहे जबल पहाड़ बि क़यामत जे ॾियारे ज़रा ज़रा थी उॾामण लॻंदा जीअं हवाए में कप उॾामंदी आहे वकुंतुम अज़वाजन सलास ऐं तव्हां माण्हू उन वक़्तु टिनि क़िस्मनि में विरहाइजी वेंदो फ़अस्हाबुल मैमनति मा अस्हाबुल मैमन पोइ हिकिड़ा साॼे तरफ़ वारा पोइ छा चइजे अहिड़नि ख़ुशनसीब साॼे तरफ़ वारनि लाइ यानी अल्लाह तबारक व तआला जिन खे पंहिंजे रहमत आगोश में साॼे पासे बिहारींदो उन्हनि जे लाइ रब ॿुधाए रहियो आहे त उहे वॾा इनाम एज़ाज़ ऐं ख़ुशनसीब हूंदा इनामनि एज़ाज़नि वारा हूंदा व अस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअम ऐं ॿिया खाॿे तरफ़ वारा पोइ छा चइजे अहिड़नि बदनसीब खाॿे वारनि पासे वारनि लाइ यानी उहे जेके खाॿे पासे बीठल हूंदा अल्लाह जो क़ुर ॿुधाए थो त उहे अल्लाह ताला जी रहमत सां मुस्तफ़ीद थियल न हूंदा बल्कि उहे अज़ाब याफ़्ता हूंदा तकलीफ़ वारा हूंदा रब्बुल आलमीन पंहिंजे एज़ाज़ इनाम इकराम वारा बाना पंहिंजे रहमत जे साॼे पासे वारे आगोश में बिहारींदो हाणे जॾहिं ॿई अल्लाह ताला जी रहमत ऐं आगोश वारा साॼे पासे वारा बि आया खाॿे पासा वारा बि आया रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन खां पोइ वस्साबिकून साबिकून ऐं टियां अॻिते वधी वञण वारा त अॻिते ई वधी वञण वारा आहिनि बसि नबीअनि ऐं रसूलनि जी सदा ते लबैक चवण वारनि ऐं सबक़त करण वारनि या गोए खणण वारनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे उहे जेके अॻिते वधी वियल हूंदा यानी अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां पैगाम जेको उन्हनि ॿुधो जेको पैगाम अल्लाह जे नबीअनि ॾिनो अल्लाह जे वलीअनि ॾिनो नेकनि सालिहनि ॾिनो उन रब्बुल आलमीन जे पैगाम ते अमल करण वारा हूंदा रब्बुल आलमीन उन्हनि खे पंहिंजे इनाम एज़ाज़ सां नवाज़ींदो ऐं अल्लाह जो क़ुर थो फरमाए त यकीनन उहे गोए खणण वारा आहिनि उलाइकल मुक़र्रबून उहे ई मुक़र्रब ऐं वेझा बाना आहिनि अल्लाह जी ज़ात खे उहे ई वेझा आहिनि मुंहिंजा मौला जेके तो अल्लाह जी ज़ात खे वेझा हूंदा जेके तुंहिंजी रहमत के करीब हूंदा या रब्बुल आलमीन उहे किथे हूंदा फी जन्नातिन नईम एड़ा अल्लाह जा बाना जन्नत नईम यानी नेमतुन सां भरियल बागन में हूंदा सुल्लतुम मिनल अव्वलीन अॻियनि माण्हुनि मां घणा यानी उहे मुक़र्रब जेके जन्नत जे बागन में हूंदा
साबिकीनल अव्वलीन मां घणा चङा माण्हू हुआ, उन करे उन्हनि जो तइदाद बि घणी मुनासिबत सां जन्नत में वेंदो। ही अल्लाह जो क़ुरान थो ॿुधाए। छो त ॾींहों ॾींहुं अवां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खे वठो, मुंहिंजे महबूबा आका खे जन इन्हनि ज़ाहिरी अखियुनि सां ॾिसी ईमान आंदो। उहे मुंहिंजे महबूबा आका जा ग़ुलाम सहाबी जिन जे लाइ मुंहिंजे आका जन्नत जूं बिशारतूं ॾिनियूं, उन्हनि मुझे आका रहमत वारे हबीब तां जान माल बच्चा सिर हर शइ कुर्बान करे ॾेखारी। इन जे करे रब्बुल आलमीन फरमाए थो त उहे बन जेके अॻियां हूंदा, अॻियनि मज़ा हूंदा, उन मुक़र्रब बाननि में उन्हनि जो शुमार तमामु घणो हूंदो। वक़लीलुम मिनल आखिरीन, ऐं पोयनि मां थोरा हूंदा, यानी जेको जेतिरो कमाईंदो सो लंघंदो। दोस्तो अॼुकल्ह जीअं पोइ तीअं ख़ैर घटि ऐं शर वधीक आहे, त उनजो नतीजो बि अहिड़ो निकिरंदो। असीं दौरे हाज़िर जो मिसाल वठूं, मुझे महबूबा आका रहमत वारे हबीब जे दौर में न रुगो सहाबी पर सहाबा सां गॾु ताबईन तब ताबईन जेकी बि अहले ईमान गा रोज़े निमाज़ जा पाबंद, रहमत वारे हबीब जे फरमान जा पाबंद, कंहिं जी दिलाज़ारी न कंदा हा, ख़ौफ़ खुदा वारा हा। अॼु असां अवां कलमो त पढ़ूं था पर कलमे जो हक़ अदा नथा कयूं। असां वटि आज़ान त अचे थी पर निमाज़ नथा पढ़ूं। अॻियां मुसलमान ईअं न हा। रब्बुल आलमीन जा बानड़ो अल्लाह जो क़ुरान तरे तो बयान फरमाए, अवां खां अॻ में जेके आया उन्हनि जो तव्हां जी भेट में तमामु वॾो अंग हूंदो, जेके अल्लाह ताला जी रहमत वारे आगोश में हूंदा। अला सुरुरिम मौदूनतिम मुत्तकीन अलैहा मुतक़ाबिलीन, उहे मुक़र्रबीन जन जे लाइ रब्बुल आलमीन फरमायो जन्नत जे बागनि में हूंदा। उन्हनि रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खे राज़ी बनायो हूंदो। हाणे उहे जन्नत जे बागनि में त हूंदा, प्यादल हूंदा, पंधु हूंदा, बागीचनि में हूंदा, खट ते हूंदा, पट ते हूंदा, घोड़नि ते हूंदा, छाते हूंदा। उन्हनि जी कैफ़ियत अल्लाह तबारक व तआला ॿुधाए रहियो आहे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में। अला सुरुरिम मौदूना, उहे मुक़र्रबीन सोन सां वाणियल तख़्तनि ते, मुत्तकीन अलैहा मुतक़ाबिलीन, हिक ॿिए जे साम्हूं टेक लॻाए वेठा हूंदा। पाण पंहिंजूं खटूं तानी पेटो करे, को पीस जे वाण सां वाणाए, को रबड़ जे वाण सां वाणाए, को प्लास्टिक सां वाणाईंदो आहे। मुख़्तलिफ़ तव्हां असांजा पलंग खटूं हूंदियूं आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, मां रब्बुल आलमीन जिन खे इनाम एज़ाज़ सां नवाज़ींदुसि, उहे दुनिया जे आम खटुनि ऐं पलंगुनि वारो न हूंदो निज़ाम, पर मां रब्बुल आलमीन उन्हनि खे जेके पलंग अता कंदुसि उन्हनि जो वाण बि सोन जो हूंदो। सोन जे वाणनि सां वाण सां वाणियल हूंदा, ऐं उन जे मथां को टेक लॻायो वेठा हूंदा। उन्हनि खे को बि ग़म या फ़िक्र न हूंदो। हू रब जी रहमत में एतिरो त मुस्तग़रिक़ हूंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून, गॾोगॾु भला तव्हां असां बि दुनिया में कुझु वक़्त जे लाइ ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, उहे तख़्तनि ते वेठल जंहिं बि ज़िंदगी जे अंदरि हूंदा, उहे नंढा न हूंदा, पोढ़ा न हूंदा, पर उन्हनि जी जवानी वारी जेका ज़िंदगी मां अल्लाह उन्हनि खे अता कंदुसि, उहे सदाईं नौजवान रहण वारा हूंदा। ऐं गॾोगॾु उन्हनि वटि नौजवान रहण वारा नीकर ईंदा वेंदा, ख़िदमत जे लाइ हाज़िर हूंदा। भला अचण वारा नींगर हू जो टेक लॻायो ख़ुदा जी नेमत सां मालामाल बिस्तरनि ते पलंगनि ते वेठा हूंदा, उन्हनि जे आॾो अचण वारा नींगर छाजे लाइ ईंदा? अल्लाह जो क़ुरान इहो निज़ारो बयान थो करे। बेअक्वाबिन व अबारीक,
वकासिम मिन मईन, प्यालन कोज़न ऐं छुलकंदड़ भरियल या टुमटार पाक शराब जे जामन सां पिया जन्नतिन वटि फेरा पाईंदा। उहे जेके जन्नती ख़ुदा जी रहमत ऐं आगोश में टेक लॻायो सोन जे वणनि सां वाणियल पलंगनि ते वेठा हूंदा। अल्लाह ताला जे तरफ़ खां जन्नत जे अंदरि कुझु जवान जेके सुहिणो शराबन तहोरा पाक जाम खयो पिया उन्हनि जे आॾो ख़िदमत जे लाइ हर हर पेश कंदा। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून, ऐं उहो पाक शराब हूंदो जो उन सां न की मथे में सूर पवंदुनि न की मथे खे फेरींदनि या नशो थींदुनि। दुनिया जे अंदरि त इंसान हैरान परेशान, पोइ उन परेशानीअ जो हल ॻोल्हियो शराब में नशे में। दोस्तो जॾहिं रब्बुल आलमीन ॿुधाए छॾियो त अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार बेशक मूं अल्लाह जे ज़िक्र में ई सुकून आहे। असीं ज़िक्र खां जॾहिं गाफ़िल थींदासीं न, रहमान जो रस्तो छॾींदासीं त पोइ शैतान जो रस्तो अपनाइणो पवंदो। पोइ माण्हू उन ज़ाहिरी आरज़ी सुकून जी तलाश में नशे आवर शयूं अपनाईंदा आहिनि। लेकिन अल्लाह जो क़ुरान थो फरमाए दुनिया वारो ख़बरदार जन्नत जे अंदरि उहो जेको पाक जाम अल्लाह ताला जे तरफ़ खां हूंदो जन्नतिन जे लाइ, उहो अवां जे इन दुनिया वारे शराब वांगुरु न हूंदो जो दिमाग़ फेराए छॾे, दिमाग़ ते मुख़्तलिफ़ ज़हन सवार थी वञनि। अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान थो फरमाए उहो अवां जे इन दुनियावी नशे ऊंघ निंड ऐं परेशानी वारे सॼे तसलसल खां पाक हूंदो। दोस्तो अल्लाह तबारक व तआला फरमायो यकीनन ही खुदा ताला जो नेमतूं जन जे लाइ अल्लाह से अॻिते फरमायो वफ़ाकिहतिम मिम्मा यतख़य्यरून। हाणे उते पाक जाम पीअण वारा त हूंदा, पर मां रब थो चवां उहे जेकी बि मेवा जन्नत में पसंदि कंदा मां अल्लाह उन्हनि खे ॾींदुसि। जेकी बि मेवा चाहींदा। वलहमि तैरिम मिम्मा यश्तहून, पखियुनि जे गोश्त जी जेका ख़्वाहिश कंदा सो संदन लाइ गुलमान आणे हाज़ुर कंदा। मेवा त मेवा आहिनि, पर क़ुरान पाक तो फरमाए जेकॾहिं उहो ख़्वाहिश कंदा त असीं पखी फिलाणे पखीअ जो गोश्त खाइणु चाहियूं था त उन महल जन्नत में मौजूदु गुलमान उहो भुॻल गोश्त आणे उन्हनि जे साम्हूं रखंदा। वहूरुन ईन, ऐं हूरूं वॾिन ऐं कुशादिन अखियुनि वारियूं का अमसालिल लुअलुइल मकनून, ॼण त सिपुनि जे अंदरि सांढियल या ढकियल मोती आहिनि। उहे अल्लाह ताला जे तरफ़ खां जेके हूरूं मिलंदियूं उन्हनि जे लाइ अल्लाह जो क़ुरान तो फरमाए हू जॾहिं ॾिसंदा महसूसु कंदा जीअं सिप जे अंदरि मोती लिकल हूंदो आहे, कहीं बि उनखे न ॾिठो हूंदो आहे, कहीं न छुयो हूंदो आहे। ईअं हूंदियूं जज़ाअम बिमा कानू यअमलून, उहे नेमतूं आहिनि जेके अमल कयूं मां रब उन्हनि जे बदिले में उन्हनि खे ॾींदुसि। जेके नेकियूं कयूं मूं अल्लाह जे फरमान ते हलिया, मूं रब्बुल आलमीन उन्हनि जे लाइ इहो इनाम एज़ाज़ तयारु कयो आहे। हाणे अॻिते रब्बुल आलमीन फरमाए थो ला यस्मऊन फीहा लगवम वला तअसीमा, उन जन्नत में न का अजाई बक ॿुधंदा ऐं न वरी का गुनाह जहिड़ी ॻाल्हि। यानी केरु ईअं न चवंदो जन्नत में त फिलाणो गुनाह पियो करे, फिलाणो गिला पियो करे, फिलाणो गार पियो ॾिए। न न, छो त जन्नत जो निज़ारो मां अल्लाह अहिड़ो त आहिनि निज़ारो पंहिंजी कुदरत कामिला सां बणाईंदुसि जो जन्नत खे हिन दुनिया सां तशबीह ई न थई ॾेई सघिजे। इल्ला क़ीलन सलामन सलामा,
बस हर तरफ़ खां सलाम ई सलाम जो आवाज़ हूंदो। न गार हूंदी, न गिला हूंदी, न शिकवा हूंदी, न शिकायत हूंदी, न केरु कंहिंसां रीस ऐं ही सकंदो, छो त ही अल्लाह ताला जे कुदरत कामिला जा करिश्मा हूंदा। व अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन, ऐं साॼे पासे वारा छा चइजे इन्हनि साॼे पासे वारनि ख़ुशि नसीबनि लाइ जन खे अमाल नामा सॼे हथ में ॾिना वेंदा। अल्लाह ताला उन्हनि नेमतूं जन खे मिलंदियूं जेके उन सोन जे उणियल पलंगनि ते वेठल हूंदा, जन जे साम्हूं ग़ुलमान ख़िदमत जे लाइ हाज़िरी पिया ॾींदा। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि खे उन्हनि जा अमलनामा सॼे हथ में ॾींदो। फी सिदर मखदूदियूं तलहिम मंदूदियूं ज़िल्लिम ममदूदियूं माइम मस्कूब। हाणे रब्बुल आलमीन फरमाए थो त उहे बिना कंडनि लासड़िन बेरनि में ऐं फर सां भरियल केले जे बागनि में ऐं टिखनि पाछनि वारनि वणनि जे छांवनि में, मुसलसिल किरंदड़ पाणीअ जे आबशारनि में, ऐं तमामु वफ़ाक़िगतिन कसीरतिन ला मक़तूअतिन वला ममनूअह, ऐं तमामु घणनि मेवनि वारनि बागनि में हूंदा जेकी न की खुटंदा न खेनि, अहिड़नि मेवनि खां झलियो या मना कयो वेंदो। यानी ॿेर जो क़िस्म अल्लाह साईं क़ुरान में तॾहिं ज़ाहिर कयो त ॿेर हिकु अहिड़ो वणु आहे जंहिं में कंडा थींदा आहिनि। पाण सिंधीअ में चवंदा आहियूं बाबा ॿेर घर में न पोखियो, मथां पटकाल आहे, छो त उन जा कंडा सख़्तु हूंदा आहिनि। रब्बुल आलमीन क़ुरान में थो फरमाए जन्नत जे अंदरि जेके ॿेरियूं हूंदियूं उहे कंडनि वारियूं न हूंदियूं जो कंहिं जे लाइ आज़ार जो सबबु बणजनि। ऐं उते जेके बि वण हूंदा, केलनि जा बाग हूंदा, असां मां दुनिया में केलनि जा बाग घुमंदा आहियूं, पोइ कंहिं में केला हूंदा आहिनि कंहिं में न हूंदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जन्नत जे बागनि में ईअं न हूंदो त हिकिड़े बाग जे वण में फर हुजे ॿिए में न हुजे, न उहे फर सां भरपूर बाग हूंदा। ऐं उते एॾा त जन्नत जा डिघा वण हूंदा जन जो पाछाऊं खुटंदड़ी न हूंदो। दुनिया में तव्हां सां मुख़्तलिफ़ नज़ारा पाणीअ जा फुआरा लॻाईंदा आहियूं चौकनि ते, बाग़ीचनि जे अंदरि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इहो नज़ारो मां जन्नत जे अंदरि रब्बुल आलमीन जन्नतनि खां अॻु में ई तयारु करे छॾियो आहे। इहे नज़ारा बि हूंदा। वफ़ुरुशिम मरफ़ूअह, उहे साॼे पासे वारा जन्नती त मथे बुलंद विछाणनि या हंधनि ते वेठल हूंदा। उन खां पोइ अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन अंशनाहुन इंशान फजअलनाहुन अबकारा, बेशक असां जन्नतिन लाइ उन्हनि हूरनि खे बि हिकु ख़ासि नमूने ते पैदा कयो आहे। हाणे ही आयत वाज़े करे रही आहे दुनिया जे अंदरि हींअर मीडिया जो दौरु आहे, हर इंसान मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे मुख़्तलिफ़ नस्लनि जूं शिकिलियूं तशबीहूं ॾिसी सघे थो। अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान वाज़े थो फरमाए मतां दुनिया जो कोई इंसान कहीं मुल्क जे हुस्न व जमाल खे ॾिसी चवे हूरूं अहिड़ियूं ख़ूबसूरत हूंदियूं, न मुंहिंजो रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में वाज़े बयानु करे छॾियो आहे त अव्हांजे इल्म अकुल सोच ऐं अदराक खां वधीक मां रब्बुल आलमीन पंहिंजे कुदरत कामिला सां जेके हूरूं पैदा कंदुसि उहे ख़ासि नमूने ते हूंदियूं। दुनिया में अहिड़ो नमूनो मौजूदु आहे ई कोन। फजअलनाहुन अबकारा, पोइ उन्हनि खे असां अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त कुंवारो बि रखियो आहे।
उरुबन अतराबा उहे मुर्सन के प्यार करण वारियों मन मोहींदड़ सदन जोड़ जहिड़ियों यानी हिक जहिड़ियों ऐं हम उमिरि हूंदियूं। अदा दुनिया जे आम मक़ालनि आम किताबनि आम दास्ताननि खे छॾे क़ुरान खे कॾहिं वाज़े तौरु पढ़ ख़बर पवई त रब्बुल आलमीन केतिरनि नेमतुनि जो पंहिंजे कलाम मुक़द्दस में बयानु कयो आहे। सोशल मीडिया जो दौर आहे, व्हाट्सएप ते फेसबुक ते राति गुज़री वेंदी, पबजी ऐं ॿियनि हराम पाइनि जे गेमुनि जे पुठियां कलाकनि जा कलाक ज़ाया थी वेंदा। पर कॾहिं असां उन क़ुरान करीम खे मुकम्मल वज़ाहत सां खोले पढ़ियो आहे त अल्लाह ताला ही जेको 30 पारनि जे अंदरि 114 सूरतुनि जे अंदरि 6666 आयतुनि जे अंदरि असां ईमान वारनि जे लाइ इनाम ऐं एज़ाज़ मोकिलियो आहे। ऐं काफ़ी जायुनि ते अल्लाह तबारक व तआला वरी वईद बि बयानु फरमायो आहे त ए अहले ईमान ही मूं ख़ुदा जूं नेमतूं अथई, पर जेकॾहिं तूं नेमतुनि जो इनकार कंदे वा को मरीज़ हुजे ऐं मरीज़ खे डॉक्टर दवा ॾिए, बाबा ही 3 टाइम तोखे दवा खाइणी आहे, हाणे 3 टाइम दवा बि न खाए वञे डॉक्टर साहब अञा फ़ाइदो नाहे त चवंदुसि त दादा तूं त मुंहिंजो चवण ई नथो करी, ही वक़्त ते वज़न खाई नथो, दवा नथो खाई त तोखे फ़ाइदो किथां थींदो। अल्लाह तबारक व तआला मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि त मतां पांद पुसां ईअं रब्बुल आलमीन इंसान खे दुनिया में मोकिलियो आहे त उन दुनियावी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो बि सेखारियो आहे। यकीनन जे साइंसदान ही लाउड स्पीकर ठाहियो हूंदो उन हर शइ सां गॾोगॾु अवां मोबाइल वठो का मशीन वठो उन सां गॾोगॾु पर्चो मिलंदो आहे, बाबा हिन जे इस्तेमाल जो ही तरीक़ो आहे, जे खरी पवे फिलाणो पुर्ज़ो त किथे लॻल आहे त रब्बुल आलमीन हिन इंसान खे दुनिया में मोकिले ही हेॾी सारी ख़ूबसूरत दुनिया उन खे अल्लाह ताला अता फरमाए ॾिनी। ही जानवर तुंहिंजे लाइ आहिनि, ही ज़मीन व आसमान तुंहिंजे लाइ आहिनि, काइनात जो ज़रो ज़रो तुंहिंजे लाइ आहे, हर शइ तुंहिंजे लाइ आहे, पर तूं इन्हनि शयुनि लाइ नाही, तूं रब्बुल आलमीन लाइ आहे। ही गिल्म, ही गालीचा, ही जायूं, ही जहाज़, ही गाॾियूं, ही बंगला, ही जानवर, ही खीर पुट, ही बाग बागीचा, हर शइ तुंहिंजे लाइ आहे, पर रब्बुल आलमीन फरमाए थो बंदा तूं इन्हनि जे लाइ नाही, तूं मुंहिंजे लाइ दुनिया में मूं तोखे मोकिलियो आहे त उन दुनिया में रहण जे लाइ रब्बुल आलमीन वरी जीअं अर्ज़ु करे वियुसि त हर मशीनरी सां गॾु उन जे इस्तेमाल जो किताब मिलंदो आहे त इंसान खे उन पंहिंजी ज़िंदगी बेहतर गुज़ारण जे लाइ ही पूरो कलाम अल्लाह ताला लिखत में पैगंबर जे ज़रिए ॾिनो त मुंहिंजा महबूब इन्हनि इंसाननि खे वञी ही मुंहिंजो कलाम ॾे ऐं ॿुधाइनि त जेकॾहिं इन ते फ़रमान ते अमल कंदा त उहे न भटकंदा न परेशान थींदा। पोइ असां उन कलाम इलाही खे पढ़ूं कोन, उन कलाम इलाही खे सम्झूं कोन, उन फ़रमान ख़ुदाबंदी ते अमल कयूं कोन, पोइ इहे तकलीफ़ुनि जो सबबु जेको आहे इहा अलामतूं इहे तकलीफ़ूं असां पंहिंजे लाइ पाण आंदियूं आहिनि। इन्हीअ में असीं पंहिंजे ज़िंदगीअ जा पाण दुश्मन थियासीं। आम तौरु चयो वेंदो आहे त ज़हर जी ॿोरीअ ते माण्हू चढ़ियो वेठो हुजे पर जेसि ताईं खाईंदो न तेसी ताईं नुक़सानु न थींदो, पर अॼुकल्ह जो नौजवान ज़िंदगीअ तां हथु खणी उहो ज़हर बि खाए थो, ॿोली बि हणे थो। हाणे अल्लाह जो क़ुरान महबूब जो फ़रमान त उनखे इन्हनि ॻाल्हियुनि खां मना थो करे, पोइ हू जेकॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल नथो करे त इंसान पंहिंजे उन ॿुधायल ज़िंदगी वारे तरीक़े तां भटकी थो वञे। त रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि जेके मूं अव्हां जे साम्हूं आयतूं पढ़ियूं उहो वाज़े कुझु ॿुधाए छॾियो। लिअस्हाबिल यमीन सुल्लतुम मिनल अव्वलीन व सुल्लतुम मिनल आखिरीन। इहो कुझु आहे साॼे पासे वारनि लाइ, साॼे पासे वारनि जो घणो तइदाद पहिरियनि उम्मतुनि मां हूंदो। जन्नत जा निज़ारा अल्लाह साईं बयानु फरमाया, हूरुनि जो ज़िक्र थियो, बाग़नि जो ज़िक्र थियो।
हाँ सवाल पे पैदा थो तो मता महबूब खां केर पुछे तो हबीब भला इहा जन्नत ये नज़ारा ये नेमतूं कंहिंखे मिलंदियूं। मुझे महबूब के रब्बुल आलमीन बुधाए छो तो हबीब इन्हनि खे चओ तो मुझा महबूब अवां जी ज़िंदगी में जन अवां के ज़ाहिरी अखियुनि सां ॾिसी ईमान आंदो उहे सहाबी पोयन खां अज़मत शान में वधीक आहिनि। पहिरियां उन्हनि मंझां पहिरियनि मंझां पहिरीं उम्मत मंझां उन्हनि नेमतुनि के हासिल करण वारा तमामु घणा हूंदा। पोइ जीअं पोइ तीअं शैतानी शुगुल वधंदो वेंदो ऐं रहमान जे पासे केरु थियण वारो न हूंदो। इन जे लाइ पहिरियां उन्हनि खां छो त हज़रत महबूब सुभानी गौस समदानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखनि था हुनत तालिबीन जे अंदरि त मूं जहिड़ा गौस आज़म मूं अब्दुल क़ादिर जीलानी जहिड़ा 1000 गौस गॾिजनि मुझे महबूब आका रहमत वारे हिकिड़े असहाबीअ जे सीने जे वार बराबर भी नथा थी सघनि। तशबीह हिक जहिड़ाई त ॿी शइ आहे पर साईं दस्तगीर बादशाह पीर फरमाए थो त जेकॾहिं मूं जहिड़ा 1000 दस्तगीर गौस आज़म अब्दुल क़ादिर जीलानी पैदा थियनि पर मुझे महबूब आका रहमत वारे हबीब जे सहाबीअ जे जेके सीने मुबारक जो वार आहे उन हिकिड़े वार जे बराबर भी नथा थी सघनि। तॾहिं रब्बुल आलमीन जे क़ुरान फरमायो त सुल्लतुम मिनल अव्वलीन घणो तइदाद पहिरियनि उम्मतुनि मां हूंदो वसुल्लतुम मिनल आखिरीन ऐं घणो तइदाद पोयनि उम्मतुनि मां हूंदो। हाणे ॻाल्हि सम्झ में न आई। पहिरियां उम्मती वरी पोयां उम्मती कहिड़ा दोस्तो हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं जेकी भी नबी आया सभिनी हक़ जो पैगाम पहुचायो उन्हनि जूं भी उम्मतूं हुयूं लेकिन रब्बुल आलमीन फरमाए थो उन्हनि खे छॾे करे आख़िरी उम्मत मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। जन्नत में वींदड़नि मंझां वॾो अंग वॾो तइदाद ऐं कसरत जेका हूंदी उहा मुंहिंजे महबूब जे आख़िरी उम्मतुनि जी हूंदी। हिक तरफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी पहिरीं जमात जन हुज़ूर सां गॾु ज़िंदगी गुज़ारी सभु कुझु माल जान सिर बच्चा ॻोरे ॾेखारियऊं वॾो अंग उन्हनि जो हूंदो पर जॾहिं ॿियनि आम उम्मतुनि में त अल्लाह जो क़ुरान फरमायो त उन्हनि उम्मतुनि में बि पहिरियनि नबीअनि वारी उम्मत घटि मूं रसूल मूं ख़ुदा जे महबूब आख़िरी हबीब मुहम्मद करीम जी उम्मत जो अंग तमामु वॾो हूंदो। वअस्हाबु शिमाल मा अस्हाबु शिमाल। हाणे रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात जो क़ुरान ॿियो पासो थो वराए। इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे छो त पहिरीं रब्बुल आलमीन नेमतूं ॿुधाए रहियो आहे ख़ुशख़बरियूं ॿुधाए रहियो आहे एज़ाज़ इनाम ॿुधाए रहियो आहे। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात ॿुधाए थो ए बंदा जेकॾहिं तूं सुल्लतुम मिनल अव्वलीन में शुमार नहीं ऐं असहाब शिमाल मां असहाब शिमाल में शामिल नहीं त पोइ खाॿे तरफ़ वारा आहिनि। हाणे खाॿे पासे वारनि लाइ छा चइजे बदनसीब आहिनि यानी जन सिधो रस्तो आम उर्दू वारो चवनि भई ये सीधा हाथ है यानी सॼे रस्ते वारा सिधे रस्ते वारा। हाणे ग़लति राह वारनि जो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए फी समूमिन व गमीम जेके अल्लाह जे रस्ते खां भटकी वेंदा क़ुरान करीम खां भटकी वेंदा मदीने वारे ताजदार जे फरमान खां भटकी वेंदा उहे साड़ींदड़ झोले लुकई ततल पाणी या टहकंदड़ पाणीअ में हूंदा वज़िल्लिम मिन यहमूम ऐं कारे दूंहें जी छांव में कंहिंखे भुल न थिए त उहो ककरनि जो पाछो हूंदो भला कारो दूंहों हूंदो उन जी छांव में हूंदा ला बारिदिन वला करीम उन दूंहें जो पाछो जेको न की थधो हूंदो न वणंदड़ हूंदो।
इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुत्रफ़ीन, बेशक उहे माण्हू हिन अंजाम ॾिसण खां अॻु अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त ॾाढा आसूदा हा, मालदार हुआ, मिल्कियत वारा हा। उहे ॾाढा दुनिया में आसूदा हा, मालदार, मिल्कियत वारा हा, सुख में पलियल हा। पर हाणे अल्लाह साईं सभिनी सुख वारनि जो इन में न, हर आसूदो, हर अमीर, हर मिल्कियत वारो इन में शुमार न आहे। अल्लाह जो क़ुरान हाणे वज़ाहत थो करे उन्हनि मंझां वकानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम, वॾनि गुनाहनि, कुफ़्र, शिरक ऐं अख़लाक़ी बदकारीअ में जेके मुलवस हा ऐं उन लाइ इसरार कंदा हुआ, ज़िद कंदा हुआ, गुनाहनि जे कमनि जो हिर्स कंदा हुआ, सिर्फ़ उहे मालदार जेके पंहिंजे माल मिल्कियत खे ग़लति तरीक़े इस्तेमालु कंदा हुआ। वकानू यक़ूलून अइज़ा मितना वकुन्ना तुराबन वइज़ामन अइन्ना लमबऊसून, ऐं न अल्लाह ते ईमान, न आख़िरत ते एतबार, ऐं चवंदा हा त छा जॾहिं असां मरी वेंदासीं ऐं मिटी ऐं हॾा थी वेंदासीं तॾहिं असीं वरी वाक़े जहिड़ा करे उथारिया वेंदासीं। अव आबाउनल अव्वलून, ऐं असांजे अबनि ॾाॾनि खे पिणु क़ब्रुनि मां उथारियो वेंदो। इहा ॻाल्हि असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। हाणे अल्लाह साईं बयानु फरमायो त उहे मालदार दोज़ख में वेंदा जेके इहे ॻाल्हियूं करण वारा हूंदा, उन्हनि खे भरवसो न हूंदो मरंदासीं वरी जहिड़ो थींदासीं, वरी अल्लाह असांखां हिसाबु वठंदो। न न, ईअं न हूंदो। अल्लाह जो क़ुरान सचो आहे। रब थो फरमाए त खाॿे पासे वारा बदनसीब उहे हूंदा। कुल इन्नल अव्वलीन वल आखिरीन, ओ मुंहिंजा महबूब उन्हनि खे चओ त हाओ यकीनन अॻियां ख़्वाह पोयां सभु, यानी अव्हां जा अब्बा ॾाॾा बि उथारिया वेंदा, त अव्हां जे आल औलाद जेको नसल पोइ ते क़यामत ताईं ईंदो, मां रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी खे ज़िंदा करे सभिनी खां हिसाबु वठंदुसि। लमजमूऊन इला मीक़ाति यौमिन मालूम, हिकु मुक़ररु कयल ॾींहं ते ज़रूरु गॾु कया वेंदा। सुम्मा इन्नकुम अय्युहद्दाल्लूनल मुकज़्ज़िबून, पोइ बेशक तव्हां गुमराह ऐं कूड़ भाईंदड़ो लआकिलून मिन शजरिन मिन ज़क्कूम, ज़रूरु थूहर जे वण मां खाईंदो। फमालिऊन मिनहुल बुतून, पोइ उन सां ई पेट भरणा पवंदो ऐं उन जे खाइण खां पोइ तव्हांजी उञ जो इहो हाल हूंदो। फशारिबून अलैहि मिनल गमीम, उन जे मथां ततल करम या टहिकंदड़ पाणीअ मां पीअंदो। फशारिबून शुर्बल हीम, ऐं उहो टहिकंदड़ पाणी बि उञायल उठनि जे पीअण वांगुरु पीअंदो, यानी जीअं उञायल उठ पीअणु शुरू कंदो आहे पीअंदो ई रहंदो आहे, ईअं ई अव्हां जी हालत हूंदी। हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन, क़यामत जे ॾींहुं इहा ई संदन महिमानी आहे। त दोस्तो, अल्लाह जो क़ुरान हक़ आहे, अल्लाह जो क़ुरान सच आहे। उन रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि जीअं अर्ज़ु करे वियुसि न त जेको इंसान जेका शइ ठाहींदो आहे उन जे हलाइण जो तरीक़ो बि सेखारींदो आहे। त अल्लाह तबारक व तआला इंसान खे ज़िंदगी अता फ़रमाई, अशरफुल मखलूक़ात बणायो, असां खे पंहिंजे महबूब जो उम्मती बणायो। हाणे जॾहिं उम्मत में शानदार उम्मत आहियूं, मुस्लमाननि में वधीक शान असांखे मिलियो आहे, त उन रब्बुल आलमीन वरी असां खे मंशूर ऐं दस्तूर शानदार किताब क़ुरान करीम जी सूरत में ॾिनो आहे। जेकॾहिं असां उन दस्तूर ऐं मंशूर खां हटी वेंदासीं त भटकी वेंदासीं, शैतान जे रस्ते ते हलिया वेंदासीं। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे पाक परवरदिगार
जे कलाम मुक़द्दस जी दामन खे न छॾियो जीअं क़ुरान करीम चवे मुलन मौलविन खे छॾे ॾियो। पर जेके आलम रब्बानी आहिनि जन पढ़ियो बि आहे पढ़ायो बि आहे, पढ़ियो बि आहे कढ़ियो बि आहे, पढ़ियो बि आहे परवड़ियो बि आहे, उन्हनि उलमाए रब्बानीन सादिकीन जी सोबत में ईंदो तव्हांखे क़ुरान बि प्यारो लॻंदो त ज़िक्र नमाज़ बि प्यारी लॻंदी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब्बुल आलमीन शल असां